रावलपिंडी में चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी ग्राउंड फोर्सेस के कमांडर जनरल ली याओमिंग जनरल हेडक्वार्टर्स में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर से मुलाकात कई। गॾजाणी में बेतरफ़न लाॻापन ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ISPR मूजिब मुलाकात में ॿिन्ही अॻवाननि गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि, इलाइक़ाई सलामती, फौजी तरबियत ऐं ॿितरफ़े दिफ़ाई सहकार खे वधाइण ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। जनरल आसिम मुनीर पाकिस्तान आर्मी ऐं चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी जे विच में मज़बूत तालुकात खे उजागर कयो। आर्मी चीफ ॿितरफ़े फौजी सहकार खे ॿिन्ही मुल्कनि जे विच में दोस्ताननि ऐं भाइरनि जड़नि तालुकात जी अलामत करार ॾिनो। चीनी कमांडर दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ पाकिस्तान जे कोशिशुनि जी तारीफ़ कई ऐं पाक फ़ौज जे बेमिसाल पेशवरानी महारत ऐं सलाहियत जो एतिराफ़ कयो। जनरल आसिम मुनीर चीनी महिमान जा थोरा मञींदे चयो त पाकिस्तान चीन सां पंहिंजे भाइरनि जड़नि तालुकात खे तमामु घणी अहमियत ॾिए थो। जनरल हेडक्वार्टर्स पहुचण ते जनरल ली याओमिंग शहीदनि जे यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी, जॾहिं त पाक फ़ौज जे हिक चुस्त दस्ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो।